गंबट मां ख़बर शामिल क्यों था। मोहम्मद सलीम हुजण जी रिपोर्ट मुताबिक़ त गंबट लॻे खोड़ा मिस करे पिट सिंध टीवी नेटवर्क जे इलायल 4 डिसंबर सकाफ़ती ॾियारे जे ऐलान खां पोइ सिंध जे जंग जर में सकाफ़त जा रंग झरकी पिया आहिनि, जिथे किथे पोड़ा जवान उस्ताद शागिर्द सहाफ़ी अदीब लेखक शाइर सियासी समाजी शख़्सियतूं हंधु ऐं सिंध जे सकाफ़त सां मोहबत जो इज़हार करे रहिया आहिनि। खोड़ा जा शागिर्दाणनि ऐं शागिर्दनि बि पंहिंजे धरती ऐं सिंध जी सकाफ़त सां मोहबत जो इज़हार कंदे निर्वार नज़र अची रहिया आहिनि। जॾहिं त सकाफ़ती तक़रीब जा महिमान ख़ासि सिंध टीवी न्यूज़ सखर जो ब्यूरो चीफ शौकत नूनारिया मुनक़िद कयल सकाफ़ती तक़रीब में गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल खोड़ा ऐं गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल नंबर 2 जे शागिर्दनि में सिंध टीवी नेटवर्क पारां अणिटर मौसमियाती तब्दीली सां मुआदो सिंध जो GIP जे उनवान हेठि तक़रीबी मुक़ाबिला कराया विया, जंहिंमें पहिरीं पोज़ीशन कशिफ़ा फ़ातिमा, ॿी पोज़ीशन असगर अली हुजण, टीं पोज़ीशन उमर फारूक नारे जो माणी। जॾहिं त सकाफ़ती तक़रीब में शागिर्दाणनि पारां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा टेबलोज़ पेश कया विया। सिंध जे गीतनि ते रक़्स करे सकाफ़ती तक़रीब में वेठल माण्हुनि जे दिलनि खे खटी वरितो। उन मौक़े ते तक़रीब में पोज़ीशन खणंदड़ शागिर्दाणनि स्कूल जे उस्ताद ऐं तक़रीब में आयल महिमाननि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सकाफ़ती तक़रीब में महिमान ख़ासि तौर ते शिरकत कंदड़ सिंध टीवी न्यूज़ सखर जो ब्यूरो चीफ शौकत नूनारी जो चवणु हो त तक़रीब जे आख़िर में ॿी ऐं टीं पोज़ीशन खणंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दाणनि में सिंध टीवी न्यूज़ सखर जे ब्यूरो चीफ शौकत नूनारी पारां शागिर्दनि में एवार्ड ॾिना विया, जॾहिं त सकाफ़ती तक़रीब में हिसो वठंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दाणनि में एप्रीसिएशन ऐं सर्टिफिकेट पिणु विरिहाया विया।